सिरानी खां अब्दुल रज़ाक ख़ास के लिए लिखे तो मुझे घर जो चिराग तुंहिंजी राह नियारे रहियो आहे, पर ख़बर न आहे तूं कहिड़ी घटी में गुम थी वई आहीं। ऐं सितारा तोखे ॻोल्हे ॻोल्हे थका आहिनि। मुंहिंजी चांठ तुंहिंजे पेरनि जी मिटी केतिरे ई वक़्त खां न चुमी आहे। मां चाहियां थो त तूं अची त मुंहिंजी शाइरी पूरी थी सघे थी। मूंखे तुंहिंजे चेहरे लाइ चंड खां बि बहितर हिकु नई तस्वीर सजी आई आहे, ऐं तुंहिंजी अखियुनि लाइ हिकु नओं इश्तिहार लिया पाए रहियो आहे, जिते का बि हरणी हरकजी सघे थी। तूं त मुंहिंजी शाइरी जी पोइ नज़म जो पोयूं बंदि आहीं। किॾां ईअं गुम थी वई आहीं जो मां तुंहिंजा चप काफ़िन वांगुरु ॻोल्हे रहियो आहियां। तूं त मुंहिंजे रूह जी पोइ रदीफ़ आहीं। ए मुंहिंजी मंज़ूम मोहब्बत मोतिया, मुंहिंजी शाइरी तुंहिंजो आख़िरी इंतज़ार करे रही आहे। मुंहिंजी शाइरी तुंहिंजो आख़िरी इंतज़ार करे रही आहे। पैरी पंहिंजो पाण खे मुंहुं अर्पे उन, तंहिंखां पोइ सुन सावक लॻी पाण खे। तुंहिंजा चप फिराक, तुंहिंजा चप फिराक उञ असांजी कान वई। तुंहिंजा चप फिराक उञ असांजी कान वई। तुंहिंजा चप फिराक कान वई। तुंहिंजा चप फिराक
झोपड़ियूं जोड़ियासीं महलात जोड़ियासीं महलात उञ असांजी कान वई तुंहिंजा चप फिरात छरजी कोरते घर घर वाई बात घर घर वाई बात उञ असांजी कान वई तुंहिंजा चप फिरात ऊन्हारे जे अंत में ऊन्हारे जे अंत में ऊन्हारे जे अंत में ऊन्हारे जे अंत में तड़ तड़ सागी तात तड़ तड़ सागी तात उञ असांजी कान वई तुंहिंजा चप फिरात तुंहिंजा चप फिरात उञ असांजी कान वई तुंहिंजा चप फिरात उञ असांजी